पर जिया ऐं जैशी जो छा सोचो अथव? उन का प्रॉब्लम कोन्हे। जिया मूंसां गॾु रहंदी ऐं जैशी पंहिंजी माउ सां। ख़ैर, जे तव्हां फ़ैसिलो करे ई वरितो आहे त मां वधीक छा चवां? पर तॾहिं बि मां तव्हांजी घण घुरी आहियां ऐं चवंदसि त हिकु दफ़ो वरी सोचो। तलाक शादीअ जे कंहिं बि मसइले जो हल कान्हे। घर जे हिकु दफ़ो टुटो त वरी कोन जुड़ंदो। Thanks. We know that. मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त तव्हीं ॿई ही तलाक रज़ा ख़ुशीअ सां वठी रहिया आहियो ऐं ईंदड़ 1 महीने खां पोइ तव्हीं ॿई पति पत्नी जे रिश्ते खां आज़ाद ऐं शादीअ जे बंधननि खां मुक्त थी वेंदा। तव्हां जूं ॿई धीअरूं जिया पंहिंजे पीउ सां रहंदी ऐं जैशी पंहिंजे माउ सां। हेलो। हाँ रती। हाँ सब थी वियो। लंच लंच 1 लॻे न रख, 2 लॻे रख। हेलो हेलो। हाँ निकिरां पियो बस। ओके। Hi Jayesh, how are you? Fine. Thanks. Ta-dang! चॉकलेट चॉकलेट केर खाइंदो जेको अची मूंखे बाक़ी पाईंदो। अचो अचो जल्दी अचो, बाक़ी पायो ऐं चॉकलेट वठो। अरे बाप रे, अॼु मुंहिंजी वानर सेना खारनि में थी लॻे। पर मूं त चॉकलेट आंदो आहे, पोइ खार छाजा। छा थियो? ख़ैर
ग़लती सां बि का ग़लती थी हुजे त चॉकलेट खाई माफ़ी क़बूल कयो। लड़ाई लड़ाई माफ़ कयो, चॉकलेट खाई साफ़ कयो। छा थियो? छा थींदो? सभु फॉर्मेलिटीज़ पूरियूं थी वयूं आहिनि। 1 महीने में सभु ठीक थी वेंदो। सर, मूं राजेश ब्रदर्स सां 4 बजे जी मीटिंग फिक्स कई आहे। जया, वी आर कॉलेज फ्रेंड्स यार। हुन खां पोइ मां तुंहिंजो बॉस आहियां। ऑफिस में चर्चो न, कोई प्रॉब्लम कोन्हे। हिते सिर्फ़ु अनिल, ओनली अनिल। ख़ैर, जिया ऐं जैसी जो छा सोचो? सोचणो छा आहे? जैशी मूंसां गॾु रहंदी ऐं जिया हुननि सां। हूअं बि टेंशन वारी का ॻाल्हि कोन्हे। जॾहिं रती हुनजी बिज़नेस पार्टनर खां लाइफ पार्टनर ठहंदी त हुनजे ज़िम्मेवारियुनि जो पार्टनर बि हुनखे ठहणो पवंदो। माण्हू जेको बि करे हुन जी पूरी ज़िम्मेवारी खणे। मां घटि में घटि एतिरो त चवां थो कि मुंहिंजे डिवोर्स खां पोइ मां सभिनी जे साम्हूं तोसां शादी कंदुसि। पर जय लिकाए थी, साफ़ साफ़ ख़बर पए थी त उहे ॿई शादी जो फ़ैसिलो करे चुका आहिनि। अनिल जे अखियुनि में क्लियर नज़र अचे थो त उहो जया सां केतिरो प्यार कंदो आहे। जया, तूं ख़ुशि आहीं न तलाक सां? रिश्तो मजबूर पखीअ वांगुरु दम तोड़े, इन खां त सुठो आहे उनखे आज़ादु कजे। यस, वन्य वन्य उते कम ऑन वन्य। चैंपियंस। अरे उते वन्य ना। गोल गोल, तो 3 दफ़ा हरा चुका है ताके। तव्हां चाह रहे ना मूंखे? चैंपियंस चैंपियंस, कम ऑन। हाँ अरे अञा ताईं रांदि पिया करियो? मम्मी तू बि अच न। हाँ मम्मा तू बच ना। असी पापा के हारायूं था। पुनः असा के 2 भेरा हारायो आहे। घणी रांदि थी वई, सुबुह जो स्कूल बि वञिणो आहे न। हलो हली सुम्हो। सुनो था। हलो जल्दी जल्दी हली सुम्हो। हेलो हेलो, लेट्स गो लेट्स गो। गुड गर्ल्स, कम ऑन, टुमारो यू हैव टू गो टू स्कूल। चलो चलो चलो, लेट्स गो। मम्मा प्लीज पप्पा सां बदी करी छॾ न। मम्मा जॾहिं असी कटी कंदा आहियूं तॾहिं तू चई थी असा के कटी न करण खपे, त पोइ तू छो थी करी? मम्मा प्लीज। गुड नाइट। अच्छा बहुत हींअर मां तकड़ में आहियां, मूंखे नंबर ॾे। हाँ, 9867 235 जिया 467। जयश्री जल्दी ओके, तैयार ओके। थियो। ओके बाय।
यस Hi, I'm Sapna from STV. 50 lakhs? पर तव्हां असांखे छो चूंडियो? Okay, let me explain this to you. STV हिकु नए क़िस्म जो रियलिटी शो पई ठाहे. Arranged marriage versus love marriage. We'll choose 2 families. ऐं ॿिन्ही families जे घरनि में कैमरास लॻाईंदासीं. पर bedrooms छॾे करे हाँ. ऐं घर जे ज़ाल मुड़ुस खे पंहिंजी शादीअ जे ॾींहं खां next 10 days on cameras गुज़ारना आहिनि. पर रिवर्स ऑर्डर में हाँ. मीन्स शादीअ खां पोइ जो 10 ॾींहं तव्हां कीअं गुज़ारियो हो, छा छा कयो हो. नेक्स्ट डे शादीअ खां पोइ जो 9 ॾींहं, पोइ 8 ॾींहं, पोइ 7 ॾींहं, हिकु हिकु करे तव्हांखे उन ॾींहं ताईं अचिणो आहे जंहिं ॾींहुं तव्हांजी शादी थी हुई. ऐं जेको बि तव्हां कंदा, whole country is gonna watch and SMS for you. जंहिं फैमिली जो प्यार जनता खे वधीक वणियो ऐं जेको जोड़ो जनता खे वधीक पसंद आयो, उनखे 50 लख मिलंदा. ऐं 15 डेज़ जो स्विट्जरलैंड में सेकंड हनीमून मल्हाइण जो मौको. And you have to do nothing for this. Just शादीअ खां पोइ जा 10 ॾींहं तव्हांखे उन ई तरीक़े सां गुज़ारना अथव जीअं तव्हां एक्चुअल में गुज़ारिया हुआ. I hope you understood everything. या दैट वी अंडरस्टैंड. पर तव्हां असांखे ई छो चूंडियो? Okay. Actually, उन जो मेन कारण आहे तव्हां ॿिन्ही जी शादी. We wanted 2 couples. जंहिं जूं शादियूं पंहिंजे वक़्त में न्यूज़ में रही हुयूं. ऐं तव्हांजी शादी त तव्हांखे बि ख़बर आहे केतिरी हॉट न्यूज़ हुई. पंहिंजे माउ पीउ जे ख़िलाफ़ वञी करे इंडिया ऐं पाकिस्तान जे लाइव क्रिकेट मैच में पंहिंजो प्यार अनाउंस करणु. वाओ, दैट्स कॉल्ड लव. Anyways, so are you ready for this reality show? U-turn. 10 days with cameras. And just remember one thing. असां ॻाल्हायूं पिया 50 लखनि जे बारे में. 50 lakhs. U-turn यानी शांत ऐं सिधी सिधी हलंदी बोरिंग सी ज़िंदगीअ खे प्यार ऐं मस्ती भरे रोड ते सॉलिड टर्न. ऐं अॼु हिन रोड ते जया ऐं जयेश जी गाॾी पहिरियों किलोमीटर हलंदी. यानी शादीअ खां पोइ जो 10th day. And from now to the next 10 days, this beautiful couple will be all alone at home, only with cameras. हिननि जे ॿारनि खे बि नानीअ जे घर मोकिले छॾियो आहे. आफ्टर ऑल उन वक़्तु हू अकेला ई हुआ न. अचो त ॾिसो छा थियो हुननि जी लाइफ में शादीअ खां 10 ॾींहं पोइ. एक्चुअली आई स्टिल रिमेंबर शादीअ जे 10 ॾींहं जयेश सुबुह जो उथंदे ई चयो हो त मूंखे अॼु हू कैंडल लाइट डिनर कराईंदो. असां ॿिन्ही 20 ॾींहंनि जी मोकल बि वरिती हुई. पर मूंखे कोई ज़रूरी कमु अची वियो ऐं मूंखे वञिणो पियो. जया खे ऑफिस में थोरो कमु थी पियो ऐं हुनखे ईंदे ईंदे चङी देरि थी वई. पर मूंखे इहा ॻाल्हि ख़बर हुई त हुनखे हुन ॾींहुं कैंडल लाइट डिनर करण ते ॾाढी दिलि हुई ऐं असां कैंडल लाइट डिनर कईसीं.
शुरू कयूं? हुन ॾींहुं मूं छा चयो हो? आई एम सॉरी, मूंखे कुझु यादि कोन्हे। तो मानी पंहिंजे हथनि सां ठाही हुई। कैंडल लाइट डिनर, रोमांटिक शाम, पर हिननि ॿिन्ही जे विच में रोमांस घटि ऐं झिझक वधीक ॾिसण आई। छा आहे भई, ॾहनि ॾींहंनि में प्यार ख़तम थी वियो छा? या वरी थी थो सघे कि कैमरा जे साम्हूं रोमांस करण में थोरो शर्म ईंदो हुजे? अचो त ॾिसूं छा थियो हो नाए ॾींहुं हिननि लव बर्ड्स खे। नाए ॾींहुं असां ॿिन्ही में बहस थी पई हुई। एक्चुअली सची ॿुधायां त कॉम्पिटिशन त केरु कंहिंखे वधीक प्यार कंदो आहे। मूं हुनखे चयो त जेतिरो प्यार तूं मूंखे कंदी आहीं उन खां वधीक मां तोखे प्यार कंदो आहियां। मां हुनखे वधीक प्यार कंदी हुअसि, कंदी आहियां। त इहो साबित करण लाइ त केरु कंहिंखे वधीक प्यार कंदो आहे, असां हिक ॿिए जी पसंदी नापसंदगी ॿुधाइण लॻासीं। तूं सभिनी खे चवंदी आहीं त तोखे ऋतिक रोशन ॾाढो वणंदो आहे, हा त पर सची ॻाल्हि छा आहे, मूंखे सभु ख़बर आहे। आई नो एवरीथिंग, यू नो। तोखे वो फ्लॉप एक्टर केरु छा नालो हुनजो, जिमी शेरगिल, हा वो ॾाढो वणंदो आहे। सभु चवंदा न तोखे त छा फ्लॉप एक्टर वणंदो अथई, हिन करे चवंदी कि ऋतिक रोशन वणंदो आहे। हा शट अप। ख़बर आहे मूंखे बि ख़बर आहे। तव्हां सभिनी खे ॾेखारण लाइ टीवी ते आयूं त तव्हां हा ऐं तूं चओ नॉर्मल लाइफ प्राइस कटणो आहे। चओ तोखे डिस्कवरी चैनल ऐं BBC चैनल ॾेखारण लाइ सभिनी खे ॾेखारण लाइ लॻाए रखंदो आहीं। हा, ऐं हूअं त तोखे कार्टून नेटवर्क जाम वणंदो आहे। हा, सुठी पालक कड़ी अथई। मां छा पुछो कि तोखे पीलो रंग ॾाढो वणंदो आहे। सभु ख़बर आहे तोखे पीलो रंग ॾाढो वणंदो आहे। न बिल्कुलु न, पर तोखे सूट न कंदो आहे, हिन करे न पाईंदी आहीं। आई नो दैट। तोखे मूंखे सभु कलर सूट कंदा। वणंदो आहे न? मूंखे सभु कलर सूट स्माइल इज सेइंग इट। मां थी ॿुधायां, मां तव्हांजे दिलि जी ॻाल्हि थी ॿुधायां। वरी तव्हां मां पब्लिक खे ॿुधाइणो छा, ये तव्हां नहीं बोलती है। तू तोखे हुन बचाणीअ जी ज़ाल जाम वणंदी आहे, हा न? चओ हाणे चओ। इन करे हुनखे लिकी लिकी वेही ॾिसंदो आहीं। व्हाट नॉनसेंस रबिश दिस इज। हा व्हाट रबिश इज दिस। शट अप। हाणे मां तोखे जेका तोखे सभिनी खां वधीक शइ वणंदी आहे उहा तो ॿुधाए। चओ। सुबुह जे महिल सुबुह जो जंहिं महिल तूं अधु निंड में हूंदी आहीं ऐं मां तुंहिंजे मथे ते किस करे तोखे उथारींदो आहियां, तोखे ॾाढो वणंदो आहे न? वणंदो आहे न? मां थी ॿुधायां तव्हांखे सभिनी खां वधीक छा वणंदो आहे। वरी तव्हांखे ॿुधायो तव्हां ॿुधायो मूंखे। हा मां बि तव्हां चवणो साणे, नॉट फेयर। पब्लिक विल गिव यू मोर वोट। मां जॾहिं सुबुह जो तव्हांजे वारनि में हथ विझी सहलाईंदी आहियां, उहो अहसास तव्हांखे सभिनी खां वधीक वणंदो आहे, हा न? ऐं मूंखे सभु ख़बर आहे तव्हां जाॻंदा आहियो पर सुम्हण जो नाटक कंदा आहियो, बस, हा न? केलो खा न, छा पालक कढी अथई। हे वटि केलो खा, खा मिठी खा। वेरी गुड।
यू नो वॉट, शादीअ जो अठो ॾींहुं, सिर्फ़ अठो ॾींहुं, ऐं जयेश जया में थी वियो झगड़ो। कैन यू बिलीव इट? अरे 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 स्वीटहार्ट सेमीफाइनल यार, छा थी करी? दे न मूंखे। छा थी पियो? 7 विकेट वञी चुका आहिनि ऑलरेडी। त तोखे बि ख़बर आहे त असां मैच हाराए चुका आहियूं, त जॾहिं रिज़ल्ट ख़बर आहे त ॾिसण जो फ़ाइदो छा आहे? पर ही छा मतलब थियो कि मैच हारजी विया आहियूं? अगर 7 विकेट विया हुजनि या 9 विकेट विया हुजनि, आई वांट टू सी द मैच। गिव मी द रिमोट यार। अरे मूंखे दे। न, बिल्कुल भी न। वञी ॾिस। छा थियो? कुछ न बस ईअं ई कुछ यादि अची वियो। यादि अथई उहो क्रिकेट मैच मूंखे केतिरो महांगो पियो हो? विजय सां इंडिया जे खटण ते शर्त लॻाई, उहे पैसा त विया। नेक्स्ट डे तोखे मनाइण लाइ गिफ्ट आणणी पई मूंखे। उहा साड़ी मूं अञा ताईं संभाले रखी आहे। आई नो। मूं तोखे घणेई दफ़ा हुन साड़ी सां अकेले में वेठल ॾिठो आहे। मूं तोखे जा साड़ी ॾिनी, उहा तो संभाले रखी अॼु ॾींहं ताईं। पर तो मूंखे जा पेन ॾिनी, उहो मां संभाले कोन सघियुसि। I'm sorry, Jaya. I'm sorry.
यू टर्न जयेश ऐं जया जी शादीअ खयो हिकु प्यार भरियो यू टर्न टुडे इज़ द सेकेंड डे ऑफ देयर वेडिंग कम ऑन लेट्स सी कीअं पिया ठाहिनि पंहिंजा फ्यूचर प्लान्स एक बंगलो समुंड जे किनारे अ बंगलो इन फ्रंट ऑफ द सी वाओ वाओ ऐं हुन बंगले जे गराज में हिकिड़ी BMW 7 सीरीज़ ऐं मर्सिडीज़ SL500 हुन खां घटि कुझु बि न नथिंग ऐं हुन बंगले में हिकिड़ो वॾो ह्यूज स्पेशियस लॉन बि हुजणु घुरिजे ऐं हू लॉन जेको आहे सी फेसिंग ऐं हुन लॉन में हिकिड़ो वॾो झूलो जंहिंमें असां ॿई वेही समुंड जी थधी थधी हवा था खाऊं वाओ व्हाट अ नाइस एटमॉस्फेयर ईअं कंदासीं थी वई तव्हांजी फालतू जी प्लानिंग हाणे असां कुझु ढंग जो प्लान कयूं हिन में फालतू छा हो ऐं ही ढंग जो कान्हे छा ही सभु फिल्मी हो यार असांखे सभिनी खां पहिरीं हिकिड़ो पंहिंजो 3 BHK फ्लैट हुअणु घुरिजे ऐं हुन खां पोइ हिकु कार हिकु साल जे अंदरि अंदरि ऐं थोड़ी सेविंग जैशी जैशी केरु जैशी जैशी हाणे आहे त कोन पर साल ॾेढ जे अंदरि उहा बि अची वेंदी ऐं मां तोखे हाणे ई थो चई छॾियां मूंखे पुट वुट कोन खपे अच्छा मूंखे हिकु धीअ खपे जो स्वीट हुजे इनोसेंट हुजे कोलू पोलू सी रुगो शुरूअ में आहे तूं हुनखे डाइटिंग वाइटिंग कराइजांइ हा मॉडल जो ठाहिणो अथई ऐं हुनजो नालो जैशी रखंदासीं शट अप ओके धीअ ताईं ॻाल्हि ठीकु आहे पर जैशी छो अरे जैशी सुठो नालो आहे जयेश जी जैशी जिया सुठो नालो आहे जिया रखंदासीं हिकु मिनट जया Listen. जी जिया जैशी हाउ आर यू बेटा जिया हाउ आर यू हाणे तूं मूंखे जिया सॾु कंदी आहे धीअ थो लॻा मां तुंहिंजी ॻाल्हि थी करी जैशी जिया आई सेड जैशी आई सेड जिया जैशी जिया जैशी जिया मां चवां जैशी जिया जिया जैशी जिया जैशी जिया किशन मामा कीअं चवंदो आहे न हिननि जी फैमिली सभिनी खां परफेक्ट फैमिली आहे हुन जी बि चइजे हिन जी बि चइजे जैशी जया जिया जयेश अलाए कंहिंजी नज़र लॻी वई असांजी परफेक्ट फैमिली खे ॿियनि जी नज़र न असांजी पंहिंजियूं ई ग़लतियूं आहिनि शायदि मुंहिंजी ई ग़लती आहे मां तोखे तरक़ी कंदे ॾिसी न सघियुसि न मुंहिंजी ग़लती आहे मूं तोखे ऐं घर खे टाइम न ॾिनो जया शुरू में मूंखे तुंहिंजी नौकरी सां को प्रॉब्लम न हो पर जीअं टाइम हलंदो वियो अॻियां अलाए छा थी वियो मूंखे बि सम्झणु खपंदो हो कमु तोखां वधीक कोन्हे घर खां वधीक कोन्हे and I missed you a lot. तुंहिंजो सुबुह जो मूंखे किस करे उथारण मूंखे सरप्राइज़िस ॾियण मुंहिंजे नाराज़ थियण ते मूंखे मनाइण I did miss you a lot, Jay. I missed you too.
रति। हेलो। हाय जय, आई एम बैक। मां तोखे सुभाणे तो फोन किया। छो सब ठीक था है ना? हाँ, सब ठीक है। I'll talk to you tomorrow. Good night. Bye. Last day or first day? What day is today? U-turn में जया ऐं जयेश जो लास्ट डे, पर हुननि जी शादीअ जो पहिरियों ॾींहुं। They just got married. कोर्ट मां सिधो पिया अचनि। हलो तो ॾिसूं जयेश कीअं तो जया जो स्वागत करे। ओम ओम भगवान असां ॿिन्ही खे खुश रखे, हमेशा खुश रखे। थैंक यू भगवान एतिरी सुहिणी ज़ाल ॾियण लाइ। ओम। ही सच है। तुंहिंजो स्वागत आहे, मुंहिंजी घर जी लक्ष्मी जो स्वागत आहे। चुप करे वेह। भगवान करे असांखे घणा ई ॿार थियनि। ओम। ऐं उन्हनि खे अकुल मुंहिंजो ई मिले। भगवान करे तुंहिंजे घोट जी लंबी उमिरि थिए। ओम ओम। भगवान करे असां हमेशा खुश रहूं। ओम। भगवान करे तुंहिंजे घोट खे ॾाढा पैसा मिलनि। ओम ओम। स्वागतम एंट्री। ओम वेलकम। स्वागतम। ओम। मुंहिंजी लक्ष्मी खे एंट्री तो ॾियां। ओम। भगवान असांखे ॾाढी बरकत ॾे। ओम। भगवान करे मुंहिंजी ज़ाल हमेशा स्माइल कंदी रहे। ओम। शांति 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 शांति। एक्सक्यूज मी। What's happening? ही छा थी रहियो आहे जय? एक्सक्यूज मी, तव्हां अंदर कीअं आया? यू टर्न में कैब आउटसाइडर के अचण मना है, ओके? Nobody is allowed to come in these 10 days. ऐं तव्हांखे बि आखिरी ॾींहुं मिलियो हो। आखिरी ॾींहुं? छा जो आखिरी ॾींहुं? जय, ही छा हली रहियो आहे? छा जो आखिरी ॾींहुं आहे? हाँ, अॼु आखिरी ॾींहुं आहे। आखिरी ॾींहुं मुंहिंजी हुननि ग़लति फ़हमियुनि जो जेके मूंखे थियूं हुयूं। आखिरी ॾींहुं आहे मुंहिंजी हुननि बेवकूफ़ियुनि जो जंहिंजे करे मूं पंहिंजे प्यार खे, पंहिंजे घर खे दुख ॾिनो। आखिरी ॾींहुं आहे मुंहिंजे ॿारनि जे दुख जो जंहिंजो मूंखे अहसासु न थियो हो अॼु ॾींहं ताईं। हा, अॼु आखिरी ॾींहुं आहे। मुंहिंजे प्यार खां, मुंहिंजी जया खां परे रहण जो। I'm sorry जया, I'm very sorry। जय, तोखे ख़बर आहे तो छा पियो चई? हाँ, ऐं मूंखे छा करणो आहे हाणे मूंखे उहो बि ख़बर आहे। ओके, तोखे जेको करणो हो तो कयो। हाणे तूं ॾिस मां छा थी कयां। मां तोखे उहो करे ॾेखारींदसि जेको तो सुपने में बि कोन सोचियो हूंदो। तव्हां सभई अची वञो। अरे बेटा, ये सब छा है? सर, तव्हां ॿारनि सां गॾु, रतीअ सां गॾु? हाँ मां
रती सां गॾु, छो त तव्हां ॿिन्ही खे गॾु करणो ऐं तव्हां ॿिन्ही खे गॾु करणु ज़रूरी हो, छो जो जिया ऐं जैशी अलॻि अलॻि नथा रही सघनि। हा जय, अनिल मूं वटि आयो हो, ॿुधायई त ॿई ॿार ॾाढा उदास आहिनि। ॿई ॿार अंदर ई अंदर टुटी पिया आहिनि। ऐं जय, असां एतिरा त वियल कोन आहियूं जो ॿारनि जूं ख़ुशी मिटाए पंहिंजूं ख़ुशियूं आबाद कयूं। इन लाइ मूं ऐं अनिल गॾिजी हिन रियलिटी शो जो प्लान ठाहियो। सपना मुंहिंजी कज़िन आहे, मास मीडिया में जर्नलिज्म जो कोर्स पई करे। इन बहाने हिन जी सुठी प्रैक्टिस थी वई। थैंक्स रति, I'm really grateful to you. And Anil, I'm really sorry. मूं तोखे हमेशा ग़लति समझो। Thanks. Yes, sir. Thank you very much. And Rati, you too. मूंखे मुंहिंजो संसार वापसि ॾियण लाइ। ओके ओके ओके, हाणे ही थैंक्स एंड सॉरी बंदि कयो हा, बिकॉज टुडे इट्स नॉट थैंक्स गिविंग डे, इट्स अ फैमिली डे। त हाणे ही फैमिली थोड़ी वेझो अचे त मां करे वठां। अरे वाह, मज़ो अची वियो न। तव्हांखे वणी न असांजी हीअ टेलीफिल्म? देरि न करियो, यकदमि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो, सिंधियत फैलायो।